Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. देता हटाइण वारी दरख्वास्त ते चीफ जस्टिस के लार्जर बेंच जोड़न जी सिफारिश करे छड़ी। जस्टिस मोहम्मद साजिद महमूद सेठी दरख्वास्त ते ॿुधणी हलाई। दरख्वास्त गुज़ार मोहम्मद आफ़ाक मौक़िफ़ इख्तियार कयो त इमरान ख़ान NA 95 तां नाअहल करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ इमरान ख़ान नाअहल थी चुको आहे। इमरान ख़ान खे पार्टी चेयरमैन जो उहिदो रखण जो हक़ बि न रहियो आहे। खेसि पार्टी चेयरमैन जे उहिदे तां हटाइण जा हुकुम जारी कया वञनि। अदालत दरख्वास्त ते लार्जर बेंच जोड़न जी सिफारिश कंदे फाइल चीफ जस्टिस न उमाणे छॾियो। सुप्रीम कोर्ट में मुक़रर 3 नवनि जजिस हल्फ खणी वरितो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल, जस्टिस अतर मिनुल्ला, जस्टिस सैयद हसन अज़हर रिज़वी ऐं जस्टिस शाहिद वहीद खे जज तौरु हल्फ खणायो। 3 जजिस जी मुक़ररनि खां पोइ सुप्रीम कोर्ट में जजिस जो अंग 15 थी वियो। अञा 2 सीटूं ख़ाली पियल। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज आमिर फारूक बि हाई कोर्ट जे 6 चीफ जस्टिस तौरु उहिदे जो हल्फ खणी वरितो। ऐवान सदर में तकरीब दौरान सदर आरिफ अलवी जस्टिस आमिर फारूक के चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट के ओहदे जो हल्फ खड़ायो कि मैं खुलूस नीयत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूंगा कि बहैसियत चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट मैं अपने फ़राइज़ और कारहाय मनसबी ईमानदारी अपनी इंतहाई सलाहियत और वफादारी के साथ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के दस्तूर और कानून के मुताबिक अंजाम दूंगा। मुंहिंजी हुकूमत इलेक्शन ज़रिए न पर चूंडियल नुमाइंदनि जो वाक लगाए हटाई वई। अफ़सोस आहे त पंहिंजे दौर में कानून जी बालादस्ती नाफ़िज़ न कराए सघियुसि। PTI सरबराह इमरान ख़ान जो परदेही ख़बरू इदारे खे इंटरव्यू। इमरान ख़ान चयो त PTI जी मक़बूलियत ॾिसी मौजूदा हुकूमत सभ खां वधीक धमकियूं ॾिनियूं। ख़बर आहे त मूंखे साज़िश ज़रिए हटायो वियो। मज़हब जी आड़ में क़त्ल करण जी साज़िश कई वई। यकीन आहे त ईंदड़ चूंडूं मुंहिंजी पार्टी ई खटंदी। हुकूमत ख़िलाफ़ लॉन्ग मार्च आइनी आहे ऐं इहो असांजो हक़ बि आहे। आज़म सुबाती ते मुबैना तशद्दुद ख़िलाफ़ PTI जे सेनेटर्स जी पार्लियामेंट हाउस खां सुप्रीम कोर्ट ताईं रैली। सेनेटर्स पारां सुप्रीम कोर्ट आॾो पहुचण बाद धरणो। आज़म सुबाती ते मुबैना तशद्दुद जी मुज़म्मत। सेनेटर्स जो चवणु आहे त हिक पार्लियामेंटेरियन ते तशद्दुद करे पार्लियामेंट जी तौहीन ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी कई वई आहे। वफ़ाक़ी घरो वज़ीर राणा सनाउल्ला दावा कंदे चयो आहे त खुरम ऐं वक़ार कीनिया पुलिस सां गॾिजी सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ़ खे क़त्ल करायो ऐं वाक़े खे ॿियो रंग ॾियण जी कोशिश कई। ॿई भाइर पंहिंजे मोबाइल फ़ोन जी डेटा ताईं रसाई करणु नथा ॾियनि। निजी TV प्रोग्राम में ॻाल्हाईंदे राणा सनाउल्ला चयो त अरशद शरीफ़ जे जिस्म ते तशद्दुद जा निशान मौजूदु आहिनि। असांजी टीम सलमान इक़बाल ऐं तारिक वसी खां बि जांच करणु चाहे थी। कीनिया पुलिस जे मौक़िफ़ मां साबित नथो थिए त अरशद शरीफ़ खे ग़लत फ़हमी जी बुनियाद ते क़त्ल कयो वियो। अरशद शरीफ़ खे क़त्ल करण वारनि खे इहा ख़बर हुई त अरशद शरीफ़ गाॾी जे कहिड़े पासे खां वेठल आहे। इहो समूरो वाक़ियो टारगेट किलिंग ई आहे। कीनिया जी पुलिस जांच में सहकार नथी करे। वज़ीर आज़म खे दरख़्वास्त कंदासीं त हू ॿीहर कीनिया जे सदर सां राब्तो करे।